नाज़रीन, गोलाची में सिंध एजुकेशन फाउंडेशन तरफां क़ाइम कयल स्कूल में वोट की अहमियत ऐं अॻुवान चूंडण ऐं ॿारनि खे सिख्या ॾियण के हवाले से प्रोग्राम कोठायो वियो। इन हवाले से वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ईदन ज़िंदपुर पंच जी हिन रिपोर्ट में। पीपल्स स्कूल सिंध एजुकेशन फाउंडेशन के तावन सां जो हले तो शहीद फादर राव में उते मौजूद आहियूं। अॼु हिकिड़ो इलेक्शन के हवाले से हिते जे इंतजामिया हिकिड़ो प्रोग्राम सिलेक्ट किया है। उन में इहो है हेड बॉय हेड गर्ल हिन ॿारनि खे नंढी उम्र में या सिख्या ॾिनी वेंदी त पंहिंजो लीडर पाण की मुंतख़ब कजे। असां वटि जेको आहे 730 जे जेको आहे इनरोलमेंट आहे ऐं 50 जो स्टाफ आहे। हिते असां वटि बायो फिजिक्स केमिस्ट्री लैब्स जेको आहिनि अलहमदिल्ला अवेलेबल आहिनि ऐं प्रैक्टिकल्स वग़ैरह परफॉर्म असां कंदा आहियूं। असां हर नंढी एक्टिविटी के जेको आहे प्रमोट कंदा आहियूं। ॿारनि खे करिकुलम एक्टिविटी सां गॾु को करिकुलम एक्टिविटीज़ बि अवेयरनेस ॾींदा आहियूं। हींअर जेको असांजी एक्टिविटी हली रही आहे इहा आहे हेड बॉय हेड गर्ल जे इलेक्शन जी। हिन एक्टिविटी जो पर्पज़ ये है कि स्टूडेंट्स के हींअर ही ख़बर पइजी वञे कि हू पंहिंजो वोट कीअं कास्ट कंदा। आज हमारे स्कूल में हेड बॉयज़ के लिए वोटिंग हुई है, जिसमें हम अपना हेड बॉय अपना लीडर हम खुद ही चुने ताकि हम उसके दिए हुए हिसाब से डिसिप्लिन फॉलोज करें। तो असांजे स्कूल में बटे ॿार जेका सो डिसिप्लिन फॉलो नथा कनि, तंहिंजे करे हेड बॉय जे ऐं गर्ल असांखे जेको चवंदा असां उहो फॉलो कंदासीं। हेड गर्ल जो जेको असीं हिते पंहिंजो हेड बॉय पाण चॉइस करूं था, वोट ॾियूं था, जंहिंखे वोट वधीक था मिलनि उनखे पंहिंजो लीडर था ठाहियूं। इन मामले ते असां पंहिंजो अॻिते माना इलेक्शन में सही थी रखूं। अशफाक अली, ईदन ज़िंदपुर, धरती टीवी न्यूज़, गोलाची।